असांजो मौलाना अब्दुल्ला चांजू रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो, मुसलमानों तव्हांजी ज़िंदगी 3 ॾींहं मेहरबानी कयो, ये 3 ॾींहं त हिक ॿिए खां न रुसो, मरण खां पोइ वारो रुसो ई तव्हांजो काफ़ी आहे। इंसान जी फितरत में जहिड़ो अणबणत तकरार इहो हिन जी तबियत में रखियल आहे। घर में नंढड़ो ॿार हूंदो आहे, पाड़े जो को ॿार ईंदो त उनखे धिको ॾींदुसि, चबुक हणंदुसि, चमाट हणंदुसि। जहिड़े खां सवाइ ॿार खे मज़ो न ईंदो, छो त जहिड़ो हिन जी तबियत में। ऐं जहिड़े जी शुरूआत असांजे ॾाॾे साईं कई, ॾाॾे काबिल ॾाॾे हाबील साईं खे शहीद करे विधो। इहो हितां खां वठी जहिड़ो शुरू थियो आहे इहो क़यामत ताईं हलंदो, वेंदो कोन। हाणे जहिड़ो जो थी पए त कजे छा? उन जे लाइ अल्लाह साईं फरमायो, इन्नमल मोमिनून इख़्वा। रब फरमायो मोमिन सभु पाण में भाई रहनि। सभु कलमो त पढ़ो ज़ोर सां। वो भाइरनि जो पाण में जहिड़ो थींदो, अणबणत थींदी, तकरार थींदो, घर में ॿ ठिकर ज़रूर ठणकंदा। अल्लाह साईं फरमायो, फ़अस्लिहू बैन अख़वैकुम। पोइ वॾनि भाइरनि खे घुर्जे त नंढनि जे विच में ठाव कराइनि। घर जो वॾो, ॻोठ जो वॾो, क़ौम जो वॾो, शहर जो वॾो, ज़िले जो वॾो, सूबे जो वॾो। क़ुरान तो फरमा वॾनि भाइरनि खे घुर्जे त नंढनि जे विच में ठाव कराइनि। वसुल्हु ख़ैर। रब फरमायो सुलह भलो अथव, सुलह भलो आहे, रुसण चङो न। असांजो मौलाना अब्दुल्ला चांजू रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो, मुसलमानों तव्हांजी ज़िंदगी 3 ॾींहं मेहरबानी कयो, ये 3 ॾींहं त हिक ॿिए खां न रुसो, मरण खां पोइ वारो रुसो ई तव्हांजो काफ़ी आहे। जेको मरी वियो, पीउ खां रुसी वियो, अम्मा खां रुसी वियो, भाइरनि खां रुसी वियो, औलाद खां रुसी वियो, ज़ाल खां रुसी वियो, दोस्तनि खां रुसी वियो। अबो मथो बीठो आहे, रोए थो पियो, पुट थोरो त अबे सां ॻाल्हाए, अबे सां नथो ॻाल्हाए। अम्मा मथो बीठी आहे, रोए थी पई, ओ मुंहिंजा शहज़ादा, थोरो अम्मा सां त ॻाल्हाए, अम्मा सां नथो ॻाल्हाए। बच्चा मथो बीठा रोअनि था पिया, बाबा कुझु त असां सां ॻाल्हाए, बच्चनि सां नथो ॻाल्हाए। घरवारी मथो बीठी आहे, रोए थी पई, ओ मुंहिंजे ज़िंदगी जा हमराज़, मां तुंहिंजे करे अबू छॾियुमि, अम्मा छॾियुमि, भाइर भेनरूं छॾियुमि, अॼु अकेलो मूंखे छॾियूं थो वञी, पछाड़ी में कंहिंखे पारत बि न कयई। ज़ाल सां नथो ॻाल्हाए। हिन जा जानी यार दिली दोस्त जन सां रातियुनि जूं रातियूं कचहरी कंदो हो। रात खुटी वेंदी पर यार जी कचहरी न खुटंदी। अॼु हे दोस्त हिन जे जनाज़े ते आया पर कंहिंखों बि हवाल वठण जे लाइ तयार न आहे। सांगी जा मुसलमानों, इहो ई असांजो रुसण काफ़ी आहे। जेको मरी वियो अड़ो रुसी वियो, जो वरी क़यामत ताईं परचो ई कोन। आयो केरु परची? हलूं भला कब्रिस्तान ॾे सभु नेड़ खणी छॾियो, कावड़ ईंदा मोटा। वसुल्हु ख़ैर। क़ुरान तो फमा सुलह भलो अथव। सुलह जूं आहिनि 2 सूरतूं। हिकिड़ी सूरत त तव्हांजो दुश्मन तव्हां वटि मेघ खणी अचे, माइट हूंदो त न्याणियूं वठी ईंदो, अम्मा वठी ईंदो, ॻोठ जा वॾड़ा वठी ईंदो।
ॿी ज़ात वारो हूंदो त उस्ताद वठी ईंदो, मुर्शिद वठी ईंदो, आलिम वठी ईंदो, इलाइक़े जा मुअज़्ज़िज़ वठी ईंदो। शाह साहब फरमायो पाए ऐब पलव में अंगण जे अचनि, ॾिसण सां तिन खे मदियूं मोह न ॾिजनि, तोड़े कचायूं कनि तब माफ़ कज ॿिया मेंदरा। जेकर तूं वटि केरु मेड़ खणी अचे त मेड़ खे मान ॾिजां, उन्हनि खे गारियूं न ॾिजां, उन्हनि खे पुराणियूं यादूं ताज़ियूं न कराइजां, उन्हनि खे मेगाई ताना न ॾिजां। पाए ऐब पलव में अंगण जे अचनि, जेके तुंहिंजे तॾे ते लड़ी आया त असां ॾोही आहियूं, असांजी ग़लती आहे, असांजो गुनाह आहे, त मेड़ खे मान ॾिजां, उन्हनि खे माफ़ करे छॾिजां। छो त रब फरमाए थो मुंहिंजो दुश्मन जॾहिं मुंहिंजे दर ते मूंखां माफ़ी वठण जे लाइ ईंदो आहे त मां बि उनखे माफ़ करे छॾींदो आहियां, तव्हां बि माफ़ करे छॾियो। एतिरो माफ़ कयो, एतिरो माफ़ कयो जेतिरी अॻिते असांखे माफ़ी जी ज़रूरत आहे। बाबा क़बर में क़यामत में माफ़ी खपे या तव्हां एॾा मुर्स माण्हू जो चओ था असांखे माफ़ी जी ज़रूरत न आहे? क़बर में क़यामत में माफ़ी खपे, हिते माफ़ कयो। हदीस में अचे तो मुझे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, रब फरमाईंदो जन मुंहिंजे बानल खे माफ़ कयो, अॼु मां बि उन्हनि खे माफ़ थो कयां। जन मुंहिंजे बाननि ते रहम कयो, अॼु मां बि उन्हनि ते रहम थो कयां। मक्के जो सरदार जनाब अबू सुफियान जब पूरी जिंदगी नबी से झेड़ा कया, फतह मक्की जे मौके ते रोए थो, चे तो सही मां कलमो थो पढ़ा, मां माफ़ी थो वठां। अल्लाह से फरमायो लैस लक मिनल अम्र शै औ यतूब अलैहिम औ युअज़्ज़िबहुम फइन्नहुम ज़ालिमून। ओ मुंहिंजा महबूब ज़ुल्म त कयो अथनि जो तो जगह रहमतुल लिल आलमीन नबी सां सॼी ज़िंदगी विड़िया आहिनि, पर मुंहिंजा सोना अॼु जेकर तौबा था कनि, माफ़ी था वठनि, मुबारक ॾींहुं मां माफ़ी ॾेई छॾीमांसि, तूं बि माफ़ करे छॾीस। वरी जनाब हज़रत अबू सुफियान जी घरवारी बीबी हिंद आई, उनखे भी ख़बर पई त अॼु माफ़ी जा दरिया था वहनि पिया। चे थी से मां भी कलमो थी पढ़ा, मां भी माफ़ी थी वठां। रब फरमायो मुंहिंजा सोना जेकर या कुरानी भी अॼु माफ़ी थी वठे, कलमो थी पढ़े, मुबारक ॾींस मां माफ़ी ॾेई छॾीमांसि, तूं भी माफ़ करे छॾीस। वरी वाशी आयो, हज़रत अमीर हमज़ा जो कातिल आयो, साहबाज कयो कद जा अलवाशी, से वाशी आयो आ, हज़रत अमीर हमज़ा जो कातिल आयो आ। मुझे नबी फरमायो मुझे आॾो हटायो, उस मतां बददुआ न निकिरी वञे, तबाही बर्बाद न थी वञे। पोयां अची साईं जन जे बीठो आ, रोए थो, चे थो साईं मां कलमो थो पढ़ा, मां माफ़ी थो वठां। नबी साईं जो रहम जोश में आयो, फरमायूं हरम जा पुट वाशी मुबारक हुजई, अॼु भी जेकर तूं कलमो पढ़ंदे माफ़ी वठंदे, चाचे जो खून माफ़ थई, तुंहिंजो जहन्नम जन्नत सां बदल। अल्लाह से फरमायो फाफ वनहुम, माफ करीन, माना फाफ और माना जुबान से माफ कर। वस्तगफिर लहुम, वरी रात जो तहज्जुद में भी इन्हनि जे लाइ बख्शिश जी दुआ घुर, माना अकेला वशाविरहुम फिल अम्र, मुंहिंजा महबूब जॾहिं भी मशवरो करी त मशवरे में सरदार अबू सुफियान खे भी विहार जा।
पंहिंजे चाचे अमीर हमज़ा जे कातिल के भी मशवरे में विहार जा मथा दिल में दुख न कंद शायद मोहम्मद मुस्तफ़ा जा नाराज़। बाबा तव्हां जो शादी कयो पुट जी या जलसो रखायो त मिटन माइटन पाड़े वारन जमायतन सां मशवरो कंदो त ख़ुशि थींदा, ताउन भी कंदा। मशवरो न कंदो त दिल में दुख कंदा त असांखे अहमियत ई न थिए। वशाविरुहुम फिल अम्र, रब फरमायो उन्हनि खे मशवरे में भी विहार जा। बस इनखे चइबो आहे माफ़ करो। नबी से मक्के को मदीने हिजरत करे आया, हालांकि बदले जी इजाजत मिली। अल्लाह से फरमायो उज़िन लिल्लज़ीन युक़ातलून बिअन्नहुम ज़ुलिमू व इन्नल्लाह अला नस्रिहिम लक़दीर। रब फरमायो अॼु मां उन्हनि मज़लूम मुसलमाननि खे इजाज़त थो ॾियां जन जे मथां मक्के जे अंदर मुसीबतुनि जा पहाड़ उछलाया विया। अल्लाह से फरमायो उन्हनि मज़लूमनि खे मुंहिंजे तरफ़ों इजाज़त है तो उन्हनि ज़ालिमनि खां पंहिंजे ज़ुल्म जो बदिलो वठनि। इजाज़त मिली। नबी से जे प्यारे चाचे जनाब हज़रत अमीर हमज़ा जा 11 टुकड़ा लगा पिया आहिनि। साईं जे अखियुनि मुबारकनि में पाणी अची वियो। पाण जज़्बात जे अंदाज़ में फरमायो आईंदी साल रब जेकर मूंखे फतह ॾिनी त मां 70 काफ़िरनि सां इहो अशर कंदो जेको उन्हनि मुंहिंजे चाचे सां कयो आहे। अल्लाह ताला उन ई वक़्त में क़ुरान मजीद जी आयत नाज़िल कई व इन आक़बतुम फ़ाक़िबू बिमिस्लि मा ऊक़िबतुम बिहि वलइन सबरतुम लहुव ख़ैरुल लिस्साबिरीन। रब फरमायो मुंहिंजा महबूब जेकर तव्हांखे सज़ा ॾियणी आहे त एतिरी सज़ा जो जेतिरी तव्हांखे तकलीफ़ पहुती आहे, पर वलइन सबरतुम लहुव ख़ैरुल लिस्साबिरीन। मुंहिंजा महबूब जेकर सब्र कंदव बर्दाश्त कंदव त अञा भलो अथव। माना पोइ बि सब्र, पोइ बि बर्दाश्त। नबी से जॾहिं मक्के में फाते जर्नेल जी सूरत में दाख़िल थिया, सभु मक्की जा वॾेरा कंध हेठि कयूं बीठा हुआ त जो अलाए कहिड़ो असां खां बदिलो वक़्तु ईंदो। नबी से जा सहाबी भी नारा पिया हणनि अल यौम यौमुल मलहम, अॼु बदिले जो ॾींहुं आहे, अॼु इंतकाम जो ॾींहुं आहे। अॼु असां पुराणा पलांद वठंदासीं। जन बिलाल खे मक्के जे घिटनि में गेलियो, असां भी उन्हनि खे मक्के जे घिटनि में गेलींदासीं। जन बीबी सुमैया खे बाध कयो, असां भी उन्हनि खे बाध कंदासीं। जन बीबी ज़नीर जूं अखियूं कढियूं, असां भी उन्हनि जूं अखियूं कढंदासीं। जन ख़ब्बाब खे टांडनि ते लेटायो, असां भी उन्हनि खे टांडनि ते लेटाईंदासीं। जन खुबैब खे फांसी ते लटकायो, असां भी उन्हनि खे फांसी ते लटकाईंदासीं। सहाबा ये नारा पिया हणनि अल यौम यौमुल मलहम, अॼु बदिले जो ॾींहुं आहे, अॼु इंतकाम जो ॾींहुं आहे। पर सांगी जा मुसलमानूं असांजे सोने नबी जन महिल इहो नारो ॿुधो, फरमायो ए मुंहिंजा साहिबियो इहो नारो न हणो, इहो नारो न हणो, बल्कि मोहम्मद मुस्तफ़ा उन जी जमात जो नारो आहे अल यौम यौमुल मरहम। नबी से फरमायो बदले जो ॾींहुं न आहे, अॼु इंतकाम जो ॾींहुं न आहे, अॼु त माफ़ करण जो ॾींहुं आहे, अॼु त बख़्शे छॾण जो ॾींहुं आहे, अॼु त रहम करण जो ॾींहुं। फरमायूं इज़हबू व अंतुम तुलका, ओ मक्के जा सरदारो वञो तव्हां सभु आज़ाद आहियो। जेको बैतुल्ला में दाख़िल थियो उनखे भी अमुल, जेको पंहिंजे घर वियो उनखे भी अमुल। पर नबी से फरमायो मन दखल फी दार अबी सुफियान फहुव आमिनुन। अॼु जेको मक्के जे सरदार जनाब अबू सुफियान जे घर में दाख़िल थियो मोहम्मद मुस्तफ़ा, उनखे भी अमुन ॾेई छॾियो। फरमायो ला तस्रीब अलैकुमुल यौम, ओ मक्के वारो तव्हां ते का मयार कान्हे का, वञो मां मोहम्मद सभिनीनि खे माफ़ कयो।
माफ़ कयो, दरगुज़र कयो, दुश्मन घटायो, दुश्मन वधायो न। दुश्मन वधाईंदो परेशान थींदो। ख़ुसूसन जॾहिं दुश्मन जे मथां तव्हां ग़ालिब थी वञो, तव्हांखे बदिले वठण जी पूरी सलाहियत ऐं क़ुवत हुजे, उन वक़्त में पंहिंजे दुश्मन खे माफ़ कयो। ही मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत। लईस शदीद बिस्सुरा, मुझे नबी फरमायो बहादुरी दसण में न आहे। मता तव्हां सम्झो त बहादुर उहो आहे जेको ॿिए खे घर वेठे लठियूं हणी वञे, घर वेठे मारे वञे, घर वेठे गारियूं ॾेई वञे, दड़का दामान ॾेई वञे। इहो बहादुर न आहे, इहो त लुचो आयो, त लोफर आयो, त गुंडो आयो, त बदमाश आहे। मुझे नबी फरमायो बहादुर उहो आहे जेको कावड़ जे वक़्त में पंहिंजी कावड़ खाई वञे। इन जहिड़ो बहादुर दुनिया में कोई कोन्हे। खाओ कावड़, सब्र बर्दाश्त, तॾहिं सुकून जी ज़िंदगी गुज़रंदव। किथे भी इंसाफ ना है, न थोड़न में इंसाफ मिलंदो आहे, न कोरटन में इंसाफ मिलंदो आहे, न वडेरल ऐं सरदारन जे उतकुर में इंसाफ मिलंदो आहे। ब झिरकियूं हुयूं पाण में वही वॻनि, झिरकियूं। बिलो जो आयो त ॿिन्हिनि खे टप ॾेई करे खाई वियो। शाहपर खे वटि ॾेई करे चई शुकुर थियो जो टाइम जो पहुतासीं, न त वॾी खून रही थिए। खाई ॿिन्हिनि ॿिलियुनि खे, झिरकियुनि खे बि। वरी चए पियो त शुकुर थियो जो असां टाइम जो पहुतासीं, न त खून रही थिए। सो असांजे पाकिस्तान जी पुलिस, असांजी अदलिया, असांजा वॾेरा सरदार, हिननि जो हाल बि न बिले वांगुरु अथव। ॿिन्हिनि खे खाईंदा, कातिल खे बि खाईंदा, मक़तूल खे बि खाईंदा, फरियादीअ खे बि खाईंदा, जवाबदार खे बि खाईंदा। वो इंतजार में वेठा आहिनि त केॾी महिल था ही पाण में विढ़नि त ॿिन्हिनि खे खाऊं। जे बिलो खाई वियो झिरकियुनि खे। आहे कोर्टुनि में इंसाफ? 15-15 साल हलो, वकीलनि जा घर भरियो, जजनि जा घर भरियो। आहे थाणनि ते इंसाफ? थाणे ते जेकर FR कटराइजी थी, उहा बि कूड़ ते, शाहिद भी कूड़ा, फरियादी भी कूड़ो। तॾहिं तो केस पक्को थे। सही जेकर फरियादी हूंदो, सही शाहिद हूंदा, केस ख़त्म। केस बीहंदो ई कोन, वकीलनि खां पुछा करे।